अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी सिंध। हाँ दोस्तों, काल्ह जेको वाक़ियो थियो आहे कराची में, असांजे क़ौमी ईद जे ॾियारे ते सिंधी नौजवाननि खे कुटियो वियो आहे, मारियो वियो आहे ऐं लाकअप कयो वियो आहे। 50 खां मथे सिंधी नौजवाननि खे लाकअप कयो वियो आहे। त उहो नौजवाननि जो चवणु आहे त असांजी टोपियुनि में बम हुया, असांजी टोपियुनि में को ग्रनेड हुया, को असां वटि हथियार हुया जो इहे असां बदमाशी कई वई आहे। हू सिंध खां, सिंध जे माण्हुनि खां इंसाफ़ जी घुर कनि था। ही सिंध खां ऐं सिंध जे माण्हुनि खां इंसाफ़ जी घुर इन करे था कनि त सिंध हुकूमत में वेठल उस्तहसाली कुवतुनि जा सहूलियतकार असांजा दुश्मन बणिया वेठा आहिनि, असांजी क़ौम जा दुश्मन बणिया वेठा आहिनि। मुश्ताक सरकी चवाणी त ही धारियो माण्हू, ही नस्ली तहसुब परस्त, ही बदमाश सिंधी नौजवान खे गारियूं ॾींदड़ जेको माण्हू आहे, उहो को पुलिस वारो न आहे, को पंहिंजो पुलिस सां हुनजो तालुक़ु न आहे। हू हिकु बदमाश आहे ऐं वाठो आहे जेको अक्सर ॾिसंदा जो सिंध जे नंढनि शहरनि में जीअं अॼुकल्ह वाठागिरी हले थी, बता वठी ॾियनि था, फहाशीअ जे अॾनि था, मनशियात जे अॾनि था, जुआ जे अॾनि था, अहिड़ो ई हिकु वाठो आहे। ऐं उन वाठे बाबति जॾहिं मुश्ताक सरकी चवाणी त मां राब्तो कयो पंहिंजो एडिशनल आई जी जावेद आलम ओडो सां, त उन चयो त उहो पुलिस वारो सस्पेंड थी वियो आहे। ॿियो शायदि ॿिए अमलदार SSP सां की या IG सां, उन बि चयो उहो अमलदार पंहिंजो सस्पेंड थी वियो आहे। हाणे इहा हिननि जे पंहिंजो पहुच आहे, इहा हिननि जी सोच आहे ऐं हीअ हिननि जी पंहिंजे इदारे ते गिरफ़्त आहे त हिननि खे ख़बर ई न आहे त उहो माण्हू हिननि जे इदारे जो माण्हू ई न आहे, या ॼाणे बुझी कंहिंजे इशारे ते ही माना इहो पंहिंजो हुनखे इदारे जो माण्हू ॼाणाए या पंहिंजी जान छॾाइण लाइ चवनि था त असां हुननि खे सस्पेंड करे छॾियो आहे। इहा हालत आहे। असां जेसि ताईं मुतहिद न थींदासीं, असां जेसि ताईं पंहिंजे हक़नि लाइ मुतहिद न थींदासीं, इज्तमाही सोच न रखंदासीं, ऐं ही जेके असां ते मढ़ियल नुमाइंदा आहिनि, इस्तहसाली कुवतुनि जा जेके सहूलियतकार आहिनि, इन्हनि जी जेकॾहिं रस्ता रोक न कंदासीं, इन्हनि जो पीछो न कंदासीं, पंहिंजी नंढड़ियुनि लालचुनि, इनफ़रादी कमनि ऐं नंढड़ियुनि पंहिंजो पैसे जे ख़ातिर ऐं माना बोतार सां भाकुर पाइण जे ख़ातिर जेकॾहिं असां इहे लालचूं न छॾींदासीं त पोइ असां ईअं ई कुटबा रहंदासीं। जीअं कॾहिं पैरामेडिकल जो स्टाफ कराची में कुटबो आहे, उस्ताद साहिबान कुटबा आहिनि, सिंध जो नौजवान कुटबो आहे, सिंध जा क़ौम परस्त कारकुन कुटबा आहिनि। ईअं ई कुटिजंदा रहंदासीं जेकॾहिं असां पंहिंजे हक़नि जी हिफ़ाज़त करण लाइ पंहिंजो इज्तमाही सोच धारे ऐं हिकु हंधि गॾु थी हिन जो मुक़ाबिलो न कयोसीं। जीए सिंध।